कराची में 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी की सॾ ते एहतजाज किया वियो। कराची प्रेस क्लब अॻियां एसयूपी सरबराह सैयद मुनीर हैदर शाह, जी सिंध महा सरबराह रियाज़ चांडियो, जस्कम अॻवान इलाही बख़्श बिकक, कराची भर जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चई ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाज कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 26 ऐं 27वीं तरमीमुनि में क़ौमुनि जे वजूद जो इनकार आहे। उन में जमहूरियत, आज़ाद अदलिया ऐं आज़ाद सहाफ़त जो ख़ात्मो आहे। ॾाढ जो हिकु निज़ाम मढ़ियो पियो वञे। हिननि चयो त 17 जनवरी ते वरी सिंध एक्शन कमेटीअ जो इजलास कोठायो वियो आहे, जंहिंमें नई हिकमत अमली जोड़ी वेंदी। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चयो त 27वीं तरमीम कारो क़ानून आहे। अहिड़ी तरमीम ज़रिए अदलिया ऐं ॿियनि इदारनि जो क़त्ल कयो थो वञे। जमहूरियत ख़त्म थी चुकी आहे। अहिड़नि सियासी पार्टियुनि खे घुर्जे त हू हाणे पंहिंजे पार्टियुनि मां जमहूरियत जो नाम हटाए छॾनि। ही मार्शल लॉ जो दौरु हली रहियो आहे, जेको आहिस्ते आहिस्ते वाज़िह थींदो पियो वञे। गैर आइनी ऐं कारे क़ानून ख़िलाफ़ जिदोजहद जारी रखबी।